अस्सलाम वालेकुम स्टूडेंट्स। प्रीवियस वीडियो जे अंदर असां फर्स्ट कोड HTML जो रन करणु सिखियो हुयो। हाणे सेकंड वीडियो जे अंदर असां कुछ एक्स्ट्रा शयूं सिखण जी कोशिश कंदासीं। त इन में जे टैग्स छा हूंदा आहिनि, क्लोजिंग टैग्स छा हूंदा आहिनि, सेल्फ टैग छा हूंदा आहिनि, इहो बि असां हिन लेक्चर जे अंदर ज़रूरु ॾिसंदासीं। अच्छा, पहिरें में असां हिन में लिखियो हुयो सिर्फ़ु जस्ट हेलो वर्ड, ऐं इहो कंहिं टैग जे अंदर नाहे, सिर्फ़ु शइ बॉडी जे अंदर असां हिन खे लिखियो आहे। ऐं हिन जो आउटपुट थोरो सफ़ा नंढिड़ो पियो लॻे। हाणे हिन खे कंट्रोल प्लस कंदासीं। मां हिन खे कंट्रोल प्लस पियो कयां। हे सिर्फ़ु साइज़ 400% 500% वधी वई आहे पंहिंजे असांजे वेब जी। हूअं हिन जी साइज़ एक्चुअल जेका आहे उहा डिफ़ॉल्ट हूंदी आहे, बाय डिफ़ॉल्ट जेका असांजे बॉडी जे अंदर हूंदी आहे उहा आहे। असां हिन में जेकॾहिं कुझु टैग्स ओपन करणु चाहींदासीं त हिन में हेडिंग टैग्स हूंदा आहिनि। हिन खे चइबो आहे असां वटि H1। सभ खां वॾो हेडिंग टैग हूंदो आहे H1। जीअं हिन खे असां लिखंदासीं हेडिंग नंबर 1। हाणे अहिड़े हवाले सां असां वटि H1 इहो आहे। असां हिन जो आउटपुट ज़रूरु ॾिसंदासीं। जेकॾहिं असां आउटपुट ते अचूं, F5 सां बि रिफ्रेश थींदो आहे। तव्हां पंहिंजे कीबोर्ड सां जेकॾहिं F5 प्रेस कंदव त उन में बि रिफ्रेश थी वेंदो आहे। न त तव्हां पंहिंजे रिफ्रेश जे साइन ते हिते क्लिक कंदव त उन सां बि रिफ्रेश थी वेंदो आहे। असां ईंदासीं हिते। हाणे H1 असां लिखियो। हाणे हिते H2 लिखंदासीं, जेको बनिस्बत H1 जे थोरो नंढो हूंदो। हाणे हिन में असां लिखियो हेडिंग नंबर 2। हाणे हेडिंग नंबर 2 आहे, यानी ही सेकंड हेडिंग आहे। असां हिते अची हिन खे रिफ्रेश कंदासीं त हुन खां बनिस्बत हुन जी हाइट जे ॿियो नंबर आहे, घटि आहे। हाणे अहिड़े हवाले सां असां हिन जी हेडिंग 3 लिखंदासीं। हेड H3 लिखंदासीं। ऐं इन हवाले सां हेडिंग नंबर 3 असां वटि अची वियो आहे। सेव करण खां पोइ ब्राउज़र ते हिन खे रिफ्रेश कंदासीं त असां वटि हेडिंग नंबर 3 बि अची वई आहे। हिन जी साइज़ थोरी जेका वेब आहे उनजी मां 300% ते रखी आहे। त अहिड़े हवाले सां असां हिन खे एंटर करे हेडिंग H4 ते ईंदासीं। हेडिंग 4 ते असां हिन जी हेडिंग साइज़ हेडिंग नंबर 4 ते ईंदासीं। हाणे हेडिंग नंबर 4 उन खां नंढी हूंदी ऐं हेडिंग नंबर 5 वरी उन खां नंढी हूंदी। हेडिंग तव्हां चाहियो त हिन खे कॉपी करे सघो था। मां बार बार लिखां पियो, बहरहाल तव्हां हिकिड़ो चकर हिन खे कॉपी करे छॾींदव त जस्ट पेस्ट कंदा वेंदा त तव्हांजो कमु थींदो वेंदो ऐं उहे शयूं जेके तव्हां यादि आहिनि। अच्छा, लास्ट असां वटि कहिड़ी हूंदी? H6 हूंदी असां वटि। हेडिंग जेका आहे लास्ट हेडिंग कहिड़ी हूंदी? हेडिंग नंबर 6 असां वटि जेका आहे सा उहा लास्ट हूंदी। हेडिंग नंबर 6 खां पोइ हुन में रजिस्टर्ड HTML जे अंदरि का बि अहिड़ी हेडिंग न आहे। हेडिंग हिन में नंबर 1 खां शुरू थींदी आहे। 2 3 4 5 ऐं 6 ताईं हिन जूं हेडिंग्स हूंदियूं आहिनि जेके रजिस्टर्ड टैग आहिनि HTML जा। हा, ओपनिंग टैग ऐं क्लोजिंग टैग जे बारे में मां डिस्कस कयो त ओपनिंग टैग छा हूंदो आहे? कुझु सेल्फ टैग हूंदा आहिनि। जीअं हे टैग आहे, हे सेल्फ टैग आहे, हिन जो क्लोजिंग कोन्हे को। बहरहाल हिन HTML जो क्लोजिंग आहे। हिते HTML शुरू थियो आहे। अच्छा, हीअ जेका एक्स्ट्रा शइ लिखियलु आहे इन खे एट्रीब्यूट्स चइबो आहे। इहो अञा एडवांस क्लासूं में पढ़ंदासीं। जेकॾहिं असां इहा हींअर नथा ॾियूं, को इशू न आहे, नो इशू। हिन HTML खे असां हिते ओपन कयो, इहो आख़िर में वञी क्लोज़ थो थिए, जेका डॉक्यूमेंट्स खे क्लोज़ थो करे। हेड जो टैग असां हिते ओपन कयो, हिते क्लोज़ थो थिए। ऐं इन जे अंदरि वरी हिकिड़ो ॿियो टैग असां ओपन कयो आहे, डेट्स टाइटल जो डिस्कस करे चुका आहियूं त जेको असांजे टाइटल जेको आहे वेब पेज जो उहो उते मथे शो थींदो आहे। अच्छा, बॉडी छा आहे? बॉडी असां हर कमु जेको बि असांजे वेबसाइट जे अंदरि, हे सॼी बॉडी आहे। जेको बि कुझु वेबसाइट में असांखे नज़र ईंदो आहे उहो सभु कुझु बॉडी जे अंदरि कोड थियलु हूंदो आहे। पोइ उहो आउटपुट जे लाइ हिते असां वटि कोडिंग शो नाहे थींदी। कोडिंग शो इन जे लाइ नाहे थींदी छो त हे हिकिड़ो वेब पेज आहे ऐं वेब पेज जे अंदरि जेको बि असां आउटपुट ॾियणु चाहींदा आहियूं उहो बॉडी जे अंदरि कोड कंदा आहियूं। यानी H1 असांखे नज़र न ईंदो, पर के इन जे अंदरि जेको मवादु लिखंदासीं उहो असांखे नज़र ईंदो। H1 जो ओपनिंग H1 आहे। क्लोज़िंग फॉरवर्ड स्लैश लॻाइण सां
हिन खे असां क्लोज़िंग कंदा आहियूं उन टैग जी। जीअं हेड आहे हिते ओपन थियो, हिते क्लोज़ थियो, बॉडी हितां ओपन थी आहे, हिते बॉडी क्लोज़ बि थिए पई, HTML हितां ओपन थी आहे, हिते HTML क्लोज़ बि थिए पई। उमेदु आहे तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो। जेका ॻाल्हि नथी सम्झ में अचे कमेंट्स में लाज़मी लिखंदा, ताकी उन जे मथां वरी फर्दर डिटेल तव्हांखे सम्झाई वञे। इंशाल्लाह नेक्स्ट वीडियो ठाहींदासीं ऐं अवां स्टूडेंट्स खे सेंड कंदासीं।